नासिर कंबरचे सब्जी मार्केट में अब्दुल मालिक पठान गुज़िरियल 40 सालन खां खजनि जे पोटनि सां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं छलियूं ऐं तदार ठाहे तयार करे थो। उन हवाले सां तफ़सील ॾिसूं था इख़लाक़ अहमद चांडियो जी हिन रिपोर्ट में। कंबर जी सब्जी मार्केट में अब्दुल मालिक पठान गुज़िरियल 40 सालन खां पीश ऐं खजनि जे पोटनि सां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं छलियूं, तॾा, मुसला, पिंडियूं, वींजणा, मस जूं नुखूं समेत कणक जूं छलियूं हथनि जी महिनत सां तयार करे थो। पीश बलोचिस्तान जे पहाड़ी इलाइक़नि में थींदी आहे, जेका बंडल तहत ख़रीद कंदा आहिनि। पीश जा बंडल 4000 रुपए ताईं मिलंदो आहे, जेको पहिरीं 2000 ताईं मिलंदो हो। बरहाड़ी जा माण्हू अॼु बि ही सामान ख़रीद कनि था। असांजो तक़रीबन 35-40 साल थिए थो। असां हिते छलियूं, मसाला, जेके मानी वारा पिंडी हुजणा आहिनि और इहे कणक वारा छलियूं आहिनि, इहो सामान असां ठाहियूं था, मिड़े पंहिंजो रोज़गार गुज़ारो करियूं था। इहो पीश जेके आहे बलूचिस्तान ज़िला हरनाई इन पहाड़नि में जबलनि में थींदा आहे। पोइ उते वरी ठेकेदार उते मज़ूर कटनि था, वरी पोइ असां ठेकेदार खां वठूं था। मिड़े असांजो रोज़गार आहे। 35-40 साल सां हिते कंबर आणूं था, हिते मिड़े रोज़गार कयूं था। इहो बलूचिस्तान पहाड़ जबलनि में थींदा इहो पीस। रेट आगे रेट में तक़रीबन ईअं सम्झो उते असां बंडल जे हिसाब वठूं था। बंडल में मतिलबु त ईअं सम्झ उते 2000 जोड़ी में चढ़ी वियो। पोइ वरी उते वठूं था, वरी ट्रक में लोड कयूं था, पोइ वरी हेॾे संद में। हिन जो छलत घणो आहे। मुसला, तॾा, मस्जिद वारा नुक, इहो बिल्कुलु सिंध में इहो रवाज आहे। इहो मसले ते नमाज़ पढ़नि था, नुक ते नमाज़ पढ़नि था, पीश वारा नुक ते। और इहो तॾियूं जेके आहिनि इहो सुठी हलनि था। हुन में नुक अहिड़ा आहिनि, हुन में 3 ॾींहं बि लॻंदा, हिकिड़ो नुक में 2 ॾींहं बि लॻनि था। नुक सां फ़र्क़ु आहे। जेके डिगी हूंदा आहिनि हुन में घणो टाइम लॻंदो।